प्रोग्राम टाइम लाइन से गड असद मुमताज़ रिड। नाज़रीन, एक तरफ सिंध पानी न हुजण जे करे सुकी रही है। सिंध में रबी खरीफ जो फसल जो वो हिन वक्त ताईं सही माना में पोखाई उनकी नथी सघी है। बे पासे पंजाब इरसा के खत लिखो है तो पंजाब जे हिस्से जो पानी सिंध के दिनों पे वने। अॼु प्रोग्राम जिन हिस्से में असां हिन ते ॻाल्हाईंदासीं त सिंध के को पानी मिले तो वो पानी मिले वने काॾे थो पियो। पंजाब जो इहो भरम है, ये को ब्लेम है तो सिंध इरसा सिंध के पानी पे ॾे, वो पानी किथे है। इन हवाले से इरसा जी छा इन वक्त अंग खर कड़ा इन ते भी ॻाल्हाईंदासीं। इन ते भी ॻाल्हाईंदासीं त केनालनि खिलाफ़ जेका मूवमेंट है वह हर रोज़ अग भरी नज़र पई अचे। हाँ तो पीपल्स पार्टी भी ऐलान किया है तो वो हैदराबाद में जलसो कंदा। इम्कानी तौर पर उन जलसे में कड़ा ऐलान किया वेंदा, इन ते भी ॻाल्हायूं था पिया। इन ते भी ॻाल्हायूं था तो क़ौमी असेंबली में तकरारी केनालनि खिलाफ़ ब्रीफिंग ॾिनी वई है, तफ़सील जारी कराया आहिनि। उन में इहो चयो वियो आहे त चोलिस्तान केनाल ते कम जारी है। चोबहार केनाल जे कम जारी थियण खां उनकी मंजूरी का 10 महीनन का पोइ सिंध सरकार उन ते एतराज़ वरायो है। इन तमाम तर मामलन ते ॻाल्हाईंदासीं। इन असां प्रोग्राम में जॉइन किया है डॉक्टर सोराब सरकी साहब, पान पीपल्स पार्टी जा सूबाई अगवान आहिनि, अगूणा सूबाई वज़ीर आहिनि, सूबाई असेंबली जा मेंबर आहिनि। उन सां गॾो असांखे जॉइन कंदो एहसान इंजीनियर एहसान लगारी साहब, पान इरसा में सिंध जा नुमाइंदा आहिनि, सिंध जा मेंबर आहिनि। असांखे जॉइन कंदो लाहौर में सीनियर सहाफ़ी तर्जनिगार जनाब सलमान आबिद साहब। सही डॉक्टर सोराब साहब, अवां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। हाँ क़ौमी असेंबली में भी यह तफ़सील जारी कई वई है, कल अवां ॾिठी भी ॿुधी भी हूंदी, जंहिंमें ॿुधायो वियो त माना चोलिस्तान केनाल ते त कमु जारी है, चोबहार ते भी उनजी मंजूरी का 10 महीनन खां पोइ सिंध सरकार एतराज़ वरायो। तो पोइ सिंध हुकूमत वॾे वज़ीर जो इहो हिन वक्त ताईं इहो सिंधी माण्हुनि जे साम्हूं इहो बयानु हो त चोलिस्तान ते कमु न पियो थिए। हींअर त क़ौमी असेंबली चवे थी त चोलिस्तान जो कमु हींअर भी जारी है। असल में तव्हां बिल्कुलु सही जेकी ॻाल्हि कई उहा सही ॻाल्हि इहा त जेतिरे ताईं कंहिं बि स्कीम जी तकनीक मंज़ूरी न ॾींदी आहे ऐं हिकिड़ो फोरम आहे, उन खां बग़ैर कीअं ठेकेदार या कहिड़ो माण्हू कमु कंदो आहे। चीफ मिनिस्टर जो बि इहो ई ख़्यालु हो त बाक़ातो कंहिं अहिड़े वॾे फोरम खां उनजी मंज़ूरी थी कोन्हे। बाक़ी पंहिंजी जाइ ते जीअं हर को चए थो कुझु डिस्कशन थियूं प्रेसिडेंट वटि, प्रेसिडेंट एज़ अ प्रेसिडेंट हर को पाण मुराद अली शाह भी चए तो, वो भी चए तो पाण भी जो तव्हां ख़बर है तो एज़ अ प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान हो 1 लख रुपए जी भी का मंजूरी नथो ॾेई सघे। हाणे ॻाल्हि इहा त सिर्फ़ु जेकॾहिं तव्हां आसिफ अली ज़रदारी साहब खे सदर करे ऐं उन्ही खे जेको आहे उते विहारे करे ऐं वरी जेके मिनट्स आहिनि उन्हनि जी बि जेके रिकॉर्डिंग उन्ही ते बि ऑब्जेक्शन आहे त पोइ उन्ही ते सदर साहब क्लियर कट उन्ही चयो जेकर अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त उहो पोइ छो चए त मां एज़ अ प्रेसिडेंट फेडरेशन खे मां मज़बूत ॾिसणु चाहियां थो। तव्हां अहिड़ो कोई बि मनसूबो तव्हां न खणो जंहिंमें फेडरेशन खे नुक़सानु थिए। बहरहाल इहो जेके बि आहिनि सभिनी ॻाल्हियुनि खे कटे सटे करे बिल्कुलु तव्हांखे पाण ख़बर आहे हिन टाइम बि पाणी जी शॉर्टेज आहे। पोएं साल तमामु घणी शॉर्टेज हुई। इवन असां पाण जेके आहियूं गुडू बैराज वारा जेके असां आबादगार आहियूं उहे बि असां लेट थी वियासीं। असांखे उहो फसल जेको असां ईंदो आहे उहो न आयो। ऐं ॿियो इहो ॿुधायां तव्हांखे शहज़ाद पंहिंजो शहज़ाद कोट में ऐं ॿिया काफ़ी सिंध जा दादू जा इलाइक़ा अहिड़ा जन माण्हुनि ॿिज पोखियो, ॿिज पोखण खां पोइ पाणी आयो ई कोन ऐं उहो ॿिज उन्हनि जो सड़ी वियो। मूंखे हाणे ख़बर इहा सम्झ में नथी अचे, हाणे मूंखे छा पर आम माण्हू खे सम्झ में नथी अचे जेके मनसूबा हिंदुस्तान ठाहिया ओॾो जे राजस्थान खे आबाद करण जे लाइ उहे फेल थी विया। अरबे रुपया ख़र्च करे ऐं जेके तव्हांजो पंहिंजो मुल्क आहे, तव्हांजो पंहिंजो वतन आहे पाकिस्तान जंहिंमें सिंध बि अचे थी, उन जा जेके आहिनि आबाद ज़मीन आहे, ज़रख़ेज़ ज़मीन आहे, हाणे न पर मां जॾहिं दरिया बि न हो उन ज़माने खां वठी उहे जेके आहिनि आबाद थींदियूं अचनि पियूं ज़मीना, तव्हां बजाए उन्हनि खे स्ट्रेंथन कयो, उन्हनि खे मज़बूत कयो त उहो वधीक बहितर आहे। तव्हां हिकिड़ो तजुर्बो कयो था जेको ऑलरेडी पूरे वर्ल्ड वाइड जेके टेक्निकल माण्हू आहिनि नेचर जे बि ख़िलाफ़ आहे, उहो ज़बरदस्ती उन ते कमु थिए पियो त पोइ अलाह रहम करे। ऐं ॿिया मामला जेके असां ॿुधूं था जेके हिन वक़्तु जेके मुल्क जे अंदरि हलनि था, जेके मुख़्तलिफ़ जेके ॿिया जेके वापारी आहिनि या ॿिया आहिनि या उन्हनि जा जेके मामला आहिनि जहिड़े अहिड़े नमूने सां जेकॾहिं ईअं मुल्क अहिड़े तरीक़े सां उनखे डील कबो त ममता साहब तमामु ॾुखियो थी वेंदो ऐं पाकिस्तान खे नुक़सानु थींदो। ऐं पाकिस्तान जो नुक़सानु असां कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं, न कयो बि आहे।
तव्हांखे पाण ख़बर आहे त सिंध असेंबली पहिरीं सिंध असेंबली जंहिं पाकिस्तान जे लाइ रेज़ोल्यूशन पास कयो ऐं असां जेके जेके जॾहिं जॾहिं न दिफ़ा जे लाइ जेके जेके शयूं काई बि हुकूमत हुई उन में हुकूमतनि उन्हनि खे जंहिं शइ जी ज़रूरत आहे उन दिफ़ा जे लाइ त उहे शयूं जेको उन्हनि खे अलाट करे ॾिनियूं वयूं। एतिरे ताईं जो तव्हांखे पाण ख़बर आहे त जेके असांजा फ़ौजी ॿाहिरि शहीद थिया उन्हनि खे बि हिते असांजे सिंध में ज़मीन अलाट करे ॾिनियूं, पोइ बि सभिनी सिंधी भाइरनि बर्दाश्त कयो त बाबा हे असांजे वतन जो दिफ़ा करनि था। ऐं ॿिया अलाए केतिरा मामला जेके आहिनि उहे तव्हांखे ख़बर आहे त उहे इशूज़ जेके आहिनि उहे सभु हर तरह सां जेको आहे उहे हर सिंध उहो हर बोझ बर्दाश्त कयो। पर हाणे ॻाल्हि आहे त हाणे तव्हां जेकी इहा सूरत हाल आहे इहा जेकी सूरत हाल बहरहाल हाणे जेके इन कैनाल्स खे ठाहिण जी पोयां आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, इन में वधीक तमामु वॾो नुक़सानु थी वेंदो, शायदि वरी जेको आहे उहा इरिपेरेबल हुजे ऐं उन जो जेको अजालो बि न थी सघे। हाणे असां त इहो ई सम्झाए सघूं था। हाणे ॻाल्हि इहा त सॼो जेको बि सिंध आहे ॿार हुजे बुज़ुर्ग हुजे न्याणियूं हुजनि सभु रोड ते आहिनि। ऐं ॾिसो हाणे उन सूरत हाल में जेकॾहिं पोइ बि माण्हू जेकॾहिं पंहिंजे वतन जे जेको आहे माण्हुनि जो अवाम जो जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट ख़्यालु नथी रखे त पोइ उहा उन जा जेके नतीजा कहिड़ा निकिरंदा, उन में अॻे हली करे सूरत हाल कहिड़ी थींदी। हाणे ॿियो इहो जेको आहे इहो त हिकिड़ी मज़ाक वारी ॻाल्हि आहे जेको आहे इरसा ॾे ख़त लिखियो अथऊं त सिंध पाणी खयूं थी वञे, वेठा मथे आहिनि। मां पाण जेको आहे ज़मीनदार आहियां, मथां जेकी सूरत हाल आहे दरिया जी वेठा उहे आहिनि ऐं असांजी जेकी शाख आहे उन में बि जेको आहे असां पाण ॾिसंदा आहियूं जेके ज़मीनदार आहिनि उहो पाणी जी थोरी शॉर्टेज हूंदी आहे बंदि करे उन खे जेको आहे इहे वण ॾेई करे ऐं ॿुजो ॾेई करे अॻ में पाणी पीअंदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे तव्हां पाण ॾिसो त एॾो सेंसिटिव इशू आहे ममता साहिब त भाउ खे गोलियूं हणी मारे छॾींदा आहिनि ऐं हिकिड़े नंढे मामले जे करे पाणी जे पहिरें माना हुन वारे जे करे। हाणे असांजे पाण खे इहा ॻाल्हि पाण खे कुल में वेही नथी त इन जो छा मक़सदु आहे जेको आहे हाउ इट इज़ पॉसिबल त ईअं बि माण्हू कोई सोचे सघे थो ऐं ईअं ई माण्हू अॻे हली ठीकु आहिनि। ॿिया मामला जेके आहिनि जीअं बि कयो तव्हां इलेक्टेड गवर्नमेंट्स तव्हां जेको आहे पंहिंजो उन खे ड्राए करे उन खे 48(2)B जे तहत जीअं कयो वरी जेको आहे वज़ीर आज़म दसिजी विया कोर्टनि जे थ्रू फाई चढ़ी विया गोलियूं लॻी मारिया विया, उहो त सही ॻाल्हि आहे। चलो पोइ हिकिड़े हिकु माण्हू जो जेको आहे माण्हू सभिनी बर्दाश्त कयो चए बाबा ठीकु आहे जेको आहे अॻे हलूं। ऐं हुननि बि जेको आहे पंहिंजो इहा ॻाल्हि कई मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु बि अमेरिका में वञी करे सेनेट में द बेस्ट डेमोक्रेसी माना डेमोक्रेसी इज़ द बेस्ट रिवेंज। हाणे बि अलाह रहम करे उन में जेके असां सियासी माण्हू आहियूं सीनियर माण्हू आहियूं असां माना ग्राउंड जा माण्हू आहियूं ऐं पब्लिक जा माण्हू आहिनि जेके पब्लिक जहिड़े नमूने सां सोचे थी ऐं जेके उन्हनि जा जेके जज़्बात आहिनि उहे मां तव्हांखे बिलीव कयो तव्हांखे ॿुधाए नथो सघां। ऐं उहो मामिलो जॾहिं डॉक्टर साहिबु अवां बि इहो चओ पिया त पब्लिक जो जेको जज़्बो आहे ऐं पब्लिक हिन वक़्तु जेको सोचे थी पई उहो ॾाढो यानी उहो अंदाज़े खां ॿाहिरि आहे। पीपल्स पार्टी यकीनन पब्लिक जी नब्ज़ ते बि हथु रखियो हूंदो। हाणे पीपल्स पार्टी जी हिकमत अमली कहिड़ी आहे? अव्हां त मिसाल हिन वक़्तु ख़बर नथी पवे त अव्हांजी पीपल्स पार्टी सिंध हुकूमत जी पोज़ीशन कहिड़ी आहे? अव्हां हिन वक़्तु वफ़ाक़ सां गॾु आहियो या सिंधी अवाम सां गॾु आहियो? किथे बीठी आहे पीपल्स पार्टी? जी हिकमत अमली बिल्कुलु क्लियर कट आहे। पीपल्स पार्टी क़तई तौर ते इन्हनि कैनालनि जी सपोर्ट न कंदी, चाहे हुकूमतां रहनि न रहनि। माण्हू जेकॾहिं यार जीअरो हूंदो त सियासत कंदो न। पीपल्स पार्टी जी बिल्कुलु इहा ई हिकमत अमली आहे ऐं उन हिकमत अमली तहत अॻे हले थी। ज़रूरु उन्हनि सां ॻाल्हाए थी पर मूंखे लॻे थो त का रिज़ल्ट निकिरंदी, न निकिरंदी त हाणे उहो अलाह खे ख़बर आहे त अलाए छा थींदो। पर डॉक्टर साहिबु हाणे हीअ हिकु केनाल ऐं ग्रीन इनिशिएटिव ऐं हिकु इहे सभु मामला हिकु तरफ़ गॾु आहिनि, ठीकु आहे न। इन खे असां कॉर्पोरेट फार्मिंग जेको आहे उहो गॾु आहे, इन खे असां अलॻि नथा करे सघूं। कॉर्पोरेट फार्मिंग जे हवाले सां पीपल्स पार्टी अॼु बि मुबहम आहे, ख़बर नथी पवे त तव्हां हुननि जा हिमायती आहियो, तव्हां हुनखे बि रद्द पिया कयो। उते छा पोज़ीशन आहे? तव्हां केनालनि खे त रद्द था कयो, कॉर्पोरेट फार्मिंग ते छा पोज़ीशन आहे? नॉट एट ऑल। ॾिसो हाणे उहो तव्हां विया आहिनि जेके उते वञी करे असांजो ज़ुल्फ़कार जूनियर को वियो, उन में तव्हां ख़बर आहे त उन बि आहे उते बि कहिड़ा माण्हू आहिनि जेके कॉर्पोरेट फार्मिंग जी चए उन बयानु ॾिनो आहे। मां नथो चवां वधीक ख़ुदा ख़बर, उन बाक़ाइदे स्टेटमेंट जारी कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी कॉर्पोरेट फार्मिंग जे बि ख़िलाफ़ आहे ऐं उहो तॾहिं थींदो जेकॾहिं थियणु खपे त
त पाणी हुजे न, पाणी सिस्टम में आहे कोन त कॉर्पोरेट फार्मिंग कीअं थी सघे थी? तव्हां वटि पाणी हूंदो त तव्हां जेको आहे कुझु करे सघंदा आहियो न, पाणी न हूंदो त पोइ तव्हां छा करे सघंदा आहियो? ऐं बिल्कुलु इहो मां तव्हां ऑन द रिकॉर्ड तव्हां रखी छॾियो, मां त हाणे एॾो टेक्निकल माण्हू न आहियां, हिकिड़ो नंढड़ो ज़मीनदार आहियां, ऐं तव्हां इहो ऑन द रिकॉर्ड रखी छॾियो। अल्टीमेटली जेको आहे इहो जेको आहे प्रोग्राम या जेको इहो जेकी आहे स्कीम आहे या ग्रीन इनिशिएटिव या चोलिस्तान खे आबाद करणु अल्टीमेटली इहा फेल थी वेंदी, तेतिरे ताईं तमामु घणी देरि थी वेंदी। ऐं पोइ हाणे अलाह ख़ैर करे, मां त पढ़ियो हिकिड़ो आर्टिकल त रशिया में बि ईअं हिकिड़ी कोशिशि कई वई त अहिड़े तरीक़े सां दरिया जो रुख मोड़ियो वञे, पोइ ख़बर तॾहिं पई त उहो दरिया सुकी वियो, अॼु ताईं उहो वञे दरिया सुकल आहे। अलाह रहम करे। जेको राजस्थान वारो तजुर्बो आहे त 3 दरिया हुननि मोड़िया पर उन्हनि आबाद न करे सघिया। पर हिकु दफ़ो ॿीहर अचूं पिया डॉक्टर साहिबु त ही ज़मीनुनि वारे मामले ते पंजाब हुकूमत बि ज़मीनुनि ते नज़रसानी पई करे। सिंध हुकूमत जॾहिं हिन ज़मीनूं ॾिनियूं, लखें एकड़ ज़मीनूं आहिनि, हज़ारें एकड़ ज़मीनूं आहिनि, छा सोचे ॾिनियूं हूं ज़मीनूं? ऐं हाणे जॾहिं अवां चओ पिया त केयरटेकर ॾिने, तव्हां वापसि छो नथा वठो जॾहिं पंजाब वापसि वठणु? ज़मीना जेके ॾिनियूं इहे केयरटेकर गवर्नमेंट ॾिनियूं, ठीकु आहे न? इहे सिंध गवर्नमेंट असांजी नई केयरटेकर वारे दौर में इहे ज़मीना मिलियूं। ज़रूर उन ते मूंखे हाणे ख़बर न आहे इन ते ज़रूर पंजाब हुकूमत जॾहिं वापसि वठे थी पई त पोइ अव्हां जॾहिं चओ पिया त ही अव्हां कॉर्पोरेट फार्मिंग जे बि अव्हां हक़ में न आहियो, केनालनि जे हक़ में न आहियो, त पोइ सिंध जूं जेके ॾिनल ज़मीनूं आहिनि इहे त वापसि वठी थो सघे वज़ीर आला, हिकु नोटिफिकेशन ते वापसि थी सघनि थियूं पियूं? वठंदो, ज़रूरु वठंदो, जेकॾहिं बिल्कुलु वठंदो, उन खे बिल्कुलु वठंदो। तव्हां इहो मां रेस्ट एश्योर मां सम्झां थो। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हिते इन ते थिए थी पॉलिटिक्स जो हक़ीक़त इहा आहे त इहो मामिलो आहे कोन, हे आहे ज़िंदगी ऐं मौत जो मामिलो, जेकी मतिलबु सूरत हाल आहे हिन ते हले पई यको सियासत। हाणे जेके आहिनि अपोज़िशन पार्टियूं उहे बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे उहे चवनि थियूं बसि तव्हां कयो तव्हां कयो तव्हां कयो। पीपल्स पार्टी ते जेके बि हले थी क्रिटिसाइज़ उन ते हले थी, पर हे मां सम्झां थो इन में जेके बि असां सभु आहियूं, मां सिर्फ़ु जेको आहे सिर्फ़ु सिंध न पर यकीन कयो त जेके पेट्रियाट पाकिस्तानी आहिनि, जेके पाकिस्तान जा हिमायती आहिनि न, उहे बि जेके बि आहिनि थ्रू आउट पाकिस्तान इन खे रद्द करनि था। त मूंखे त सम्झ में नथो अचे त हिन खे कोई हिकिड़ो माण्हू बि करियो। डॉक्टर साहिबु जॾहिं रद्द पिया करियो ऐं चओ पिया त ॿियूं बि बोबल वतन पार्टियूं उहे बि रद्द पियूं कनि, त पीपल्स पार्टी हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत जी हिमायत कीअं थी करे सघे जेकी उहो मनसूबा लागू था कनि? अवां कम अज़ कम वफ़ाक़ खे वार्निंग त ॾेई पिया सघो त ही जेकॾहिं बंदि न थींदा त अवां का उमेद न रखणु घुरिजे हुनखे। वार्निंग कीअं थींदी आहे? बिलावल साहिब इहा ॻाल्हि कई, जेकॾहिं शहबाज शरीफ़ साहिब मां हुते मौजूदु हुउमि, जेकॾहिं तव्हां हरू भरू जेको आहे बज़द रहिया हुए, असां पोइ तव्हां सां न हूंदासीं, अवाम सां हूंदासीं। इहा वार्निंग न आहे, ॿियो छा आहे? पर प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान बि त हिकु ऑर्डर ते इहो सभु कुझु करे पियो सघे। मिसाल हेड ऑफ स्टेट आहे, अगरि हुनजे हेड ऑफ स्टेट न मंज़ूर ॾेई सघे थो, न को मनसूबो रद्द करे सघे थो। वॾी मुसीबत इहा आहे न, उन खे इहो कंफ्यूज़ कयो वञे थो। जेकॾहिं उन सां मनसूबो रद्द थिए थो त मां ई वञा थो ज़रदारी साहिब खां लिखाए करे चवां थो बाबा रद्द। ईअं न आहे जीअं तव्हां सोचो था, उहो तव्हांखे ख़बर आहे, हर कंहिंखे ख़बर आहे, पर हर को माण्हू उन ते पॉलिटिक्स करे थो। जॾहिं ज़रदारी साहिब हिकिड़ो मंज़ूरो हिकिड़ो जेको आहे मनसूबो उहो माने उन खे अप्रूवल ॾेई नथो सघे त रद्द कीअं करे सघे थो? बहरहाल जेकॾहिं उन खे जेकॾहिं इन ॻाल्हि में आहे त पोइ बि उहो बि ज़रदारी साहिब बि जेकॾहिं तव्हां सम्झो था जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि आहे, जेकॾहिं कानून में हूंदो हिकिड़ो सेकेंड बि न कंदो उन में रद्द करणु, जेकॾहिं उन जे अख़्तियार में हूंदो। इहो मां तव्हांखे ॿुधायां। डॉक्टर साहिबु हाणे बिल्कुलु लास्ट में ॿुधाइजो त हीउ हैदराबाद में जलसो पियो थिए, इम्कानी तौर ते बिलावल साहिबु कहिड़ो ऐलान कंदो? ॾिसो, जॾहिं 4 अप्रैल ते असां वञूं पिया न, त उन में बि साफ़ ई चवनि पिया त कोई बि का ॻाल्हि बि न कंदा, कुझु न कंदा। असल में असां आहियूं हिकु पार्टी, ऐं उन पार्टी में तव्हांखे बि ख़बर आहे त जेको आहे इन में जेको फेडरल गवर्नमेंट आहे, पंजाब गवर्नमेंट आहे, जेके मामलात आहिनि, असां उन खे पंहिंजे तरीक़े सां उन ते प्रेशर बिल्डअप कयूं था। आख़िर में जेको आहे आख़िर जेको सफ़ा आख़िरी स्टेप आहे उहो धार थियण वारो आहे। ज़रूरु उहो ऑप्शन ते बि जेको आहे पंहिंजो सोचो वञे पियो। पहिरियों उन टाइम ते बि 4 अप्रैल ते इहा ॻाल्हि करनि पिया त बिलावल साहिबु कैनालनि जे ख़िलाफ़ कुझु न ॻाल्हाईंदो, ऐं उन ॻाल्हायो। हाणे इन जो मक़सदु 8 अप्रैल जो बि इहो ई हो त इन विच में जेके आहिनि उहे जेकॾहिं का शइ आहे, जेके मामलात आहिनि, उहे ॻाल्हि ॿोल जे ज़रिए हल थी वञनि त बहितर आहे। अदरवाइज़ त इहो ई तरीक़ो आहे न त जलसा जुलूस, ऐं उन खां पोइ जेकॾहिं
उहा माण्हू सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी त इन जे ख़िलाफ़ न आहे, पूरो सिंध उन जे ख़िलाफ़ आहे ऐं पंजाब जा जेके बि आहिनि किसान ॿिया टिया सभु उहे बि इन जे ख़िलाफ़ आहिनि। वधीक हाणे तव्हां पाण 18 तारीख़ ते तव्हां ॾिसंदा वेला कंदो त असां चऊं था त इन में सभु सुकून में अची वेंदा, जेकी परेशानी आहे, जेकी हालत ख़राब लॻी पई आहे मुल्क जी, उहा बहितर थी वेंदी। सिंध ख़ासि करे ॾाढी परेशान आहे, उन इन पाकिस्तान खे ठाहिण जो रेज़ोल्यूशन बि पास कयो ऐं पाकिस्तान जे लाइ पंहिंजे हर तरह जी कुर्बानी बि उन ॾिनी आहे, हर तरीक़े सां कुर्बानी ॾिनी आहे, हर लिहाज़ सां कुर्बानी ॾिनी आहे, वरी बि कुर्बानी ॾियण जे लाइ तयारु आहियूं। बिलावल भुट्टो जो तव्हां जी वॾी महिरबानी डॉक्टर सोराब सरकी साहब, ऐं ॾाढो तफ़सीली तौर ते किनालनि वारे मामले ते पंहिंजो नुक़्ते नज़र ऐं पंहिंजी पार्टी जो नुक़्ते नज़र पेश करे रहिया। प्रोग्राम में अॻिते वधूं था पिया। पंजाब हुकूमत ख़त लिखियो आहे इरसा खे त पंजाब जे हिसे जो पाणी सिंध खे ॾिनो पियो वञे। हाणे इरसा वटि हिकु अंग अखर कहिड़ा आहिनि ऐं सिंध खे को पाणी मिले थो पियो, पंजाब जे हिसे वारो पाणी, उहो पाणी किथे पियो इस्तेमालु थिए, इहो मालूम कंदासीं। हिन वक़्तु इरसा में छा पोज़ीशन आहे? इंजीनियर अहसान लगारी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, सिंध जा नुमाइंदा आहिनि, मेंबर आहिनि इरसा जा। असांजे अहसान लगारी साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। साईं महिरबानी। अहसान साहब छा पोज़ीशन आहे इरसा में, ऐं पंजाब जो कोई इहो दावा पियो करे त पंजाब जो पाणी सिंध खे ॾिनो पियो वञे, केतिरी सदाकत आहे हिन में? हिन वक़्तु तव्हां वटि हिकु अंग अखर आहिनि, सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी केतिरो थो मिले? साईं हाणे हीअं आहे त जेका एडवाइज़री कमेटी थी हुई 26 मार्च ते, उन में इहो फ़ैसिलो थियो त सिर्फ़ु अप्रैल ताईं पाणी जी जेका खोट आहे उहा 43 सैकड़ो हूंदी ऐं उन हिसाब सां सूबनि खे विराए ॾिनो वेंदो। ऐं पोइ वरी जॾहिं मई जे पहिरें हफ़्ते में इनखे वरी वरजाइबो। हाणे पंजाब जंहिं हिसाब सां इहो जेको ख़त लिखियो आहे उन जा बुनियाद ॾाढा कमज़ोर आहिनि। हिकिड़ो त पोयां रबी जी ॻाल्हि करे थो जेकॾहिं, ऐं हाणे जेका हक़ीक़त में ॾिठो वञे त सिंध जी जेका अप्रैल जा पहिरियां जीअं ॾहो चइबो आहे 10 डेज़ चइबा आहिनि, हर महीने में 3 डेज़ हूंदियूं आहिनि। पहिरें ॾहे में सिंध पंजाब खां वधीक हू खोट खई आहे, पंजाब खां वधीक खोट खई आहे। हा, जंहिं हिसाब सां हू चवनि था पिया त पोइ हुननि खे वधीक खोट ॾिनी थी वञे, इहो बिल्कुलु सही कोन्हे। ऐं ॿियो हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे, जेको असांखे पाणी मिले थो उहो मिलंदो आहे चश्मा जे टाउन खां, जेको 550 किलोमीटर सिंध खां परे आहे, गुडू जे अप खां। हाणे जेकॾहिं चश्मा जे टाउन में अॼु जेको पाणी 35,000 या 40,000 जेको बि टाउन में हू छॾींदा सिंध जे लाइ, जेको 35,000 छॾियो अथऊं, उहो सिंध ताईं पहुचण में, गुडू जी बंदी आहे त सख ताईं पहुचण में उन्हनि 11 ॾींहं लॻंदा। त ईअं सम्झो त 3 डेली 3 अप्रैल जो बि शुरू थी चुको हूंदो। इन करे हिकिड़े अजीब क़िस्म जो उन्हनि मुग़ालतो पेश कयो आहे। जेकॾहिं अंग अखर खयां वञनि हाणे तोड़े हिस्टोरिकली त हमेशह सिंध वधीक खोट खई आहे ऐं हुननि घटि खोट खई आहे। अच्छा जी सर प्लीज़ तव्हां कंटिन्यू कयो। ऐं बाक़ी जेको हुननि हिकिड़ो इहो चयो आहे, ॿियो वरी चयो अथऊं त बाबा कोटड़ी खां हेठि पाणी ज़ाया पियो थिए या अनथोराइज़ आहे। जी सम्झणु खपे त जेको पाकिस्तान जे आइन जो आर्टिकल 9 आहे, राइट टू लाइफ, ज़िंदगी जो हक़, उन सां ॻंढियल आहे पाणी जेको हाणे अॼु तव्हां ॾिसंदव कोटड़ी टाउन में रुगो 200 आहे, 190 क्यूसेक इहो आहे। इन जे हेठां 4 पंपिंग स्टेशन त लतीफ़ाबाद जो आहिनि, जंहिंजा त 8 खां 10 लख माण्हू इहा हेठि जेकॾहिं इहा सॼी आबादी मिलाईंदव त इहो तक़रीबन 12 खां 15 लख माण्हू इन ई पाणी ते डिपेंड पीअण जे लाइ कनि था। हाणे जेको कॉन्स्टिट्यूशन जंहिंखे राय ॾिए थो उन ते अजीब क़िस्म जो इहो माना मस्करोपन आहे, जंहिंखे हू अनथोराइज़ चवनि था। हुननि खे या इस्लामाबाद में वेठल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे शायदि ईअं लॻंदो आहे त कोटड़ी खां पोइ हेठि शायदि सिंध आहे ई कोन। बाबा कोटड़ी खां पोइ पूरी सिंध आहे, अधु हैदराबाद, ठठो, सिजावल, पार्ट ऑफ टंडो मोहम्मद खान, बदीन ऐं हेॾां कराची, जामछोरे जो कुझु हिसो, इहो सॼो जेको आहे इहो कोटड़ी खां हेठि आहे। ऐं जेका शहरी जेका आबादी आहे पाणी ते डिपेंड कोटड़ी जे मथां हेठि करे थी, उहा तक़रीबन 3 करोड़ आहे, हैदराबाद खां वठी कराची ताईं। तो हक़ीक़त में इन जो हुकूमत सिंध त जवाबु ॾींदी इनखे डिस्कशन में अथॉरिटी में रखियो वियो आहे।
इन लेटर खे, पर इहो हक़ीक़त खां ओलाऊं आहे, हिन में का सदाकत कोन्हे। पंजाब जेको ब्लेम पियो करे उहा एग्ज़ैक्टली उन्हनि जो ख़बर, इन जो फोकस इहो आहे। जेकॾहिं ख़त खे तव्हां पढ़ंदव त उनजो फोकस आहे त चश्मा झेलम लिंक कैनाल खोलियऊं ऐं टीपी खोलियऊं। ऐं अॼु चओ पिया ही जेको हिननि ख़त लिखियो आहे दर हक़ीक़त उहो बुखार मौत जो बौ ॾेई बुखार कबूलण लाइ कबूलण वारी हिकमत अमली आहे। त सीजे आहे या टीपी आहे, इहो सिंधूअ खे पोइ वॾा खाट लॻल आहिनि ऐं माना हिकिड़े क़िस्म जा नासूर आहिनि, ऐं असां हुननि जो इलाजु त हुनखे बंदि करे था सघूं। ऐं जेकॾहिं हुननि जे वहम गुमान आहे त बाबा सिंध ते इहो दबाव विझी असां जेको पाणी तां खणी सघंदासूं त इहो सिंध खणणु कोन ॾींदी। टीपीअ जिन्हनि खोलियो जंहिं ते सिंध जे सख़्तु एतिराज़ कयो आहे, ऐं मूं बि ख़त लिखियो आहे, गवर्नमेंट ऑफ सिंध बि ख़त लिखियो आहे असांखे त बाबा 4-5 मिनट पाणी छो खोलियो वियो आहे। हिकिड़ी इहा ॻाल्हि। अञा बाबा ही उहे ॾींहं आहिनि, जेकॾहिं हक़ीक़त ॾिसजो, ही उहे ॾींहं आहिनि जॾहिं इंडस ऐं काबुल में, दरियाए सिंध ऐं काबुल में हिननि ॾींहंनि में हुन त पाणी वधीक हूंदो आहे, मंगला मां थोरो घटि ईंदो आहे। हिन दफ़े मंगला में वधीक पाणी आयो आहे, माना झेलम वारी आर्म में, ऐं असां वटि घटि पाणी आयो आहे। त बजाए इन जे त हू पंजनत खां हेठि असांखे पाणी ॾियनि, हू हुननि जो मौरिक सॼे ख़त जो इहो आहे त असां टीपी ऐं सीजे लिंक खे रायूं। ऐं टी जेका हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे जंहिंखे असांखे हाणे वधीक तफ़सील ॾिसण जी ज़रूरत आहे त बाबा अप्रैल में नॉर्मली पंजाब पाणी खणंदो ई कोन हो, छो जो हुनजी स्वाइंग, हुननि जी पोखीअ जो वक़्तु असांखां महीनो ऐं ॾेढ पोइ शुरू थींदो हो। हाणे हुननि जा के नयूं वैराइटियूं आयूं आहिनि या को फसलनि जी ज़ोनिंग चेंज थी आहे जो हुननि बि अप्रैल मां तमामु वधीक पाणी खणणु शुरू कयो आहे। इहे सभु जेकॾहिं शयुनि खे असां मिलाईंदासीं त असांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी त उनजो मक़सदु इहे लिंक कैनाल खोलणा आहिनि ऐं पंहिंजे हक़ खां वधीक पाणी खणणु। ओके, अच्छा इंजीनियर साहब, हिन वक़्तु जॾहिं असां ॻाल्हायूं था पिया त अॼु सिंध में पाणी जी खोट केतिरी आहे ऐं पंजाब में पाणी जी खोट केतिरी आहे? साईं हाणे ॾिसो, जेका ओवरऑल सिंध जी जेकॾहिं खोट ॾिसंदासीं न त ओवरऑल तक़रीबन 60% सिंध जी खोट आहे, ऐं माना बैराजनि ते, ऐं उन्हनि जे मुक़ाबले में पंजाब वटि खोट जेका आहे 48% आहे। पर स्पेसिफिकली उनखां पंजाब में खोट वधीक या घटि आहे, उनखां वधीक अहम इहा ॻाल्हि आहे त सिंध हिन वक़्तु बि ओवरऑल 60% खोट खणे पई। अच्छा इंजीनियर साहब, हाणे बिल्कुलु लास्ट में इहो ॿुधाइजो त अव्हां कीअं पिया सम्झो त हीउ जेको कैनालनि वारो मामिलो आहे ऐं इरसा खे हिन वक़्तु पंजाब जो ख़त लिखणु, ॿिए पासे अप्रैल में पाणी पंजाब जो खणंदो ई कोन्हे, हिन भेरे पंजाब वधीक पाणी पियो खणे, ही छो छा थो कराए पंजाब? ॾिसो, हाणे कैनालनि वारे मामले ते सभई पार्टियूं, आम सिंध, मुतफ़िक़ हिकु आवाज़ क्लियर आहे। कैनालनि वारो मामिलो सिंध जो जेके जाइज़ आइनी ऐं कानूनी पाणी ते हक़ आहे उहो उनजे ख़िलाफ़ु आहे, ऐं सॼी सिंध हिकु आवाज़ थी बीठी आहे त कंहिं बि सूरत में, कंहिं बि हाल में पंहिंजे पाणी ते राता वण न ॾींदासीं। इन में सॼी सिंध वॾी क्लियर आहे, ऐं असांजो यकीन कामिल आहे, पुख़्तो यकीन आहे त कंहिं बि सूरत में आइनी तौर ते इहे कैनाल न ठहंदा। ऐं सिंध जी इहा जदोजहद जेका उन्हनि जी अदम तशदुद ऐं आइन जे अंदरि वारी जदोजहद आहे, इहा नेठि कामयाबु थींदी ऐं अवसि कामयाबु थींदी। हाणे उन में को माण्हू कहिड़ो बि टैक्टिक अदा करे, उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे, पर असां इहो बि त ॾिसूं त पंजाब जी आम आवाम कल्ह टियों ॾींहं खां वठी हिते मुज़ाहिरा थिया आहिनि, उतां जा काश्तकार, आबादकार, हारी नारी उन्हनि ॿिनि कैनालनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उठाया आहिनि। इन ॻाल्हि मां इहा सम्झिजे थी त हीअ जेके ॻाल्हि कई थी वञे त पंजाब हुकूमत जे तरफ़ां उहो आम आवाम जो उत्साह, वसेब वारनि जो, सराइकी बेल्ट जो, या इवन ॿिया जेका पंजाबी स्पीकिंग आहिनि उन्हनि जो न आहे। ही वॾनि मफ़ादनि जी ॻाल्हि आहे जंहिं ते आम आवाम उन्हनि सां गॾु न बीठल आहे। इंजीनियर साहब, मां इहा त ॻाल्हि ॾाढी बिल्कुलु दुरुस्त कई आहे। सिंधी जो माण्हू इहो सोचे थो पियो त जेकॾहिं मंगला में पाणी आहे ऐं ॿियनि डेमनि में पाणी आहे त पोइ सिंध खे हिन वक़्तु छो न पियो ॾिनो वञे, छाकाणि त सिंध में त हिन वक़्तु ख़रीफ़ जी पोखाई थियणी आहे ऐं पाणी आहे ई कोन। अव्हां बि चओ पिया त 60% हिन वक़्तु खोट आहे। इहो पाणी इरसा
इरसा इहो सिंध खे पाणी छो न पई ॾे हिन वक़्तु जॾहिं सिंध खे सभ खां अशद ज़रूरत हाणे इन में ॿ बुनियादी ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी इहा आहे त अप्रैल जे महीने में सिंध सॼनि सूबनि जी गॾियल जेका एडवाइज़री कमेटी थी उन में एग्री जेको थियो पाणी त अप्रैल जे महीने में हेतिरो विरहाइबो उन हिसाब सां पाणी विरहायो पियो वञे। ऐं सिंध जी इहा डिमांड हुई त बाबा भले उन अप्रैल जे महीने में असां एतिरी कोट लाइ एग्री कयोसीं, पर छाकाणि त थोरो पाणी बहितर थियो आहे ऐं सिंध जी अरड़ी आहे, इन ते उन्हनि 3-4 हज़ार पाणी वधाए बि ॾिनो। ऐं हाणे कुझु ॾींहंनि में जॾहिं वरी हिनखे रिव्यू करे वठिबो त वरी जेके हालतूं हूंदियूं वोकरा हूंदा, मंगला वारी ॻाल्हि, इहे सभु साम्हूं रखबा ऐं इन ते वधीक तफ़सीलनि जेको असांजो जेको रबी जे ख़रीद जे हवाले सां जेका मई जे पहिरें हफ़्ते में एडवाइज़री सलाहकारी कमेटी जी जेका मीटिंग आहे न उन में तय थी। वॾी महिरबानी साईं इंजीनियर एहसान लगारी साहब, मां ॾाढो तफ़सीली तौर ते पंजाब जेको इरसा खे ख़त लिखियो आहे त सिंध पंजाब जो पाणी इरसा खे ॾिनो पियो वञे, उन हवाले सां मां पंहिंजो ॾाढो तफ़सीली तर्जुमो पेश कयो ऐं अवां उहे अंग अखर पेश कया त कंहिंखे कंहिंजो पाणी मिले थो पियो। इन में मामले में अॻिते वधूं था पिया। ऐं पंजाब मां असांखे जॉइन कयो आहे, लाहौर मां असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तर्जुमे निगार ऐं कॉलमिस्ट जनाब सलमान आबिद साहब। सलमान साहब, प्रोग्राम में खुश आमदीद सर। सलमान साहब, कैसे देख रहे हैं कि एक तरफ बलूचिस्तान की जो सूरत हाल है, दूसरी तरफ सिंध मुसलसल एहतजाज में है और KPK भी आपकी नज़र है KPK के पॉलिटिकल हालात पे। ये जो सिंध के लोग सरापा एहतजाज हैं कि ये कैनाल्स वाला मामला इनके लिए ज़िंदगी और मौत का सवाल है, पंजाब में आप बैठे हुए हैं, वफाकी हुकूमत, पंजाब हुकूमत और पंजाब का अवाम इसको कैसे देख रहा है? देखिए, बुनियादी बात यह है कि पीपल्स पार्टी वफाक में मुस्लिम लीग नून की इत्तेहादी है जी, अगरचे हुकूमत में नहीं है लेकिन बहुत से मामलात में हुकूमत के साथ खड़ी है। अब असूली तौर पे तो ये होना चाहिए था कि वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब को खुद ये वाज़ेह तौर पर ऐलान करना चाहिए था कि जो पीपल्स पार्टी के या सिंध नेशनलिस्टों के तहफ़्फ़ुज़ात हैं जी, उस पर उस वक्त तक अमल दरामद नहीं होता जब तक कि सिंध के लोगों को इत्तेमाद में नहीं लिया जाएगा जी, और अगर ये ऐसा फैसला करना भी पड़ा जी, तो ये सिंध के लोगों को इत्तेमाद में लेकर किया जाएगा जी। लेकिन कुछ वज़रा ने ये बयानबाजी तो की है कि जी हम कोई ऐसा काम नहीं कर रहे, लेकिन प्राइम मिनिस्टर ने अभी वाज़ेह तौर पर इस तरह से ऐलान नहीं किया जैसे सिंध के नेशनलिस्ट या पीपल्स पार्टी तवक्को कर रही थी। फिर बीच में कुछ हुकूमती वज़रा ने इस तरह से तासुर दिया कि आसिफ अली जरदारी साहब ने इस पे साइन कर दिए हैं। उससे और बदमज़गी पैदा हुई पीपल्स पार्टी में और PMLN के दरमियान और बयानबाजी भी हमने देखने को मिली है। और पीपल्स पार्टी के लिए भी मसला ये हुआ कि सिंध के नेशनलिस्टों ने अच्छा खासा एहतजाज किया है इसके ऊपर। और ये सिर्फ नेशनलिस्ट पॉलिटिकल पार्टियां नहीं है कि वहाँ की सिविल सोसाइटी, वहाँ का मीडिया, वहाँ के जो NGOs हैं, उन्होंने भी काफी लोगों ने एहतजाज किया है। तो इस वजह से पीपल्स पार्टी को भी अपनी पोजीशन जो है ना, वो जिसे कहते हैं ना कि स्टैंड लेना पड़ा है इसके ऊपर। अगर पीपल्स पार्टी को लग रहा था कि अगर हम नहीं रहेंगे तो हमारी पॉलिटिक्स हमारे खिलाफ हो सकती है। तो इस लिहाज से मैं अभी भी समझता हूँ 18वीं तरमीम के बाद की हुकूमत अगर कोई काम करना चाहती है तो सूबों को इत्तेमाद में लें। सूबों को इत्तेमाद में लिए बगैर अगर आप कोई काम करेंगे तो उससे पहले ही आपके 3 सूबों की हारमोनी जो है, आपने जैसे खुद कहा कि बलूचिस्तान के हालात, KPK के हालात और सिंध के हालात, पहले ये कहते हैं कि वफाक के हवाले से कोई अच्छे ताल्लुकात नहीं है और तहफ़्फ़ुज़ात है। तो अगर सिंध में भी ये मसला पैदा होता है तो उससे फिर पीपल्स पार्टी और मुस्लिम लीग नून के दरमियान जहाँ बदमज़गी पैदा होगी, वहाँ वफाक और सूबे के दरमियान ये बदमज़गी पैदा होगी और वो फिर एक और नए मसाइल को जन्म देने का सबब बनेगा। सलमान साहब, एक तो ये कि 18वीं तरमीम के बाद भी केनाल वाला मामला यूँ नहीं हो सकता क्योंकि 91 का जो रिकॉर्ड है उस पे तो पंजाब केनाल निकाल ही नहीं सकता। एक तो ये, और दूसरी बात ये कि पीपल्स पार्टी का आप फरमा रहे हैं, लेकिन पीपल्स पार्टी का जो मुनाफिकाना रोल है कि वो यहाँ तो एक बात कर रही है लेकिन पंजाब और वफाक में वो दूसरी बात कर रही है। आप क्या समझते हैं कि पॉलिटिकली कितना गिराफ गिरेगा पीपल्स पार्टी का अगर पीपल्स पार्टी को इस कोलिशन के अंदर काफी बहस है? और ये सिर्फ मसला केनाल का नहीं है। आपने पीका कानून को देखा और उसके अलावा दीगर मामलात में देखा तो पीपल्स पार्टी हुकूमत को रिलीफ देती है, उनके बिलों की हमायत करती है
और बाहर निकल कर फिर वो इस पर एहतजाज करती है, ठीक है ना। तो इसलिए पीपल्स पार्टी तो दोहरा गेम खेल रही है ना जी। और जैसे मैंने कहा कि केनाल के मामले में भी पीपल्स पार्टी ने पहले खामोशी इख्तियार की और जब से नेशनलिस्टों ने इसके ऊपर एहतजाज किया तो पीपल्स पार्टी को भी बाहर आना पड़ा। तो ये पीपल्स पार्टी की सियासत के लिए अच्छी चीज नहीं है। अगर आप वफाकी हुकूमत के साथ हैं भी तो कम अज कम आपको पॉलिटिकल स्टांस, अब देखें ना फरतुल्लाह बाबर साहब जो है जी जारी होना, ठीक है, या ये कि पीपल्स पार्टी जो है वो पीका कानून के तहत उसकी मजम्मत भी करती है, उसकी हिमायत में वोट भी देती है, ठीक है। इसी तरीके से और भी बेशतर मामला है। तो पीपल्स पार्टी की दोहरी पॉलिसी है इस वक्त और ये पीपल्स पार्टी के लिए कोई अच्छा साइन नहीं है उसकी सिंध की पॉलिटिक्स के तनाजुर में। बहुत शुक्रिया सलमान आबिद साहब, बड़ा तफसीली तौर पे केनाल वारे मामले ते ऐं पीपल्स पार्टी जी पॉलिटिक्स ते पंहिंजो तजुर्बो ॾेई रहिया हुया। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पचे। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।